प्यारा दोस्तों अस्सलाम वालेकुम। तव्हांखे अॼु असां ॿहिराड़ियुनि जे ॻोठनि जा शागिर्द ॾेखारियूं था जेकी पंहिंजे ॻोठ खां भर वारे ॻोठ में तालीम हासिल करण लाइ केॾी तकलीफ़ ऐं जफ़ाकशीअ सां तालीम हासिल कनि था। अचो त तव्हांखे ॿहिराड़ी जा महिनती शागिर्द ॾेखारियूं। सब्ज़ बनियूं आई बारा वतन जा वणनि वाह जो था नज़ारा वतन जा। अचो खेत खेड़ियूं अचो सोन मेड़ियूं भला दांद आहिनि भतारा। सब्ज़ बनियूं आई बारा वतन जा वणनि वाह जो था नज़ारा। जो सहारो वतन ही ते आहे असीं पाण आहियूं सहारा वतन जा। वारो भॾे शान वारो सदा भाग आहिनि बलारा। पाण में सभु नगा तोड़े वॾड़ा कंदा आसफ़ सुधारा वतन सब्ज़ बनियूं आई बारा वतन जा वणनि वाह जो था नज़ारा वतन जा। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 ते ॾिसणु न विसारींदा।